नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी से गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र अकड़ो। अॼु असीं सिंध कचहरी कल्चरल डे सकाफ़त जे ॾिहाड़े ते मल्हायूं पिया। सकाफ़त जो ॾिहाड़ो आहे ऐं सॼी सिंध सॼो पाकिस्तान न पर सॼी दुनिया में जंहिं बि कुंड में सिंधी माण्हू आहिनि, मर्द हुजनि औरतूं हुजनि तोड़े जो ॿारड़ा हुजनि, उहे अॼु पंहिंजी क़ौमी ईद सेलिब्रेट करे रहिया आहिनि वॾे जोश ऐं जज़्बे सां। सॼी दुनिया जे अंदरि हीउ जेको सिंध जे सकाफ़त जो रंग आहिनि, सकाफ़त जा रंग मुख़्तलिफ़ कलर आहिनि जेके उहे निखरी उथिया आहिनि ऐं हिकु गुल जीअं हिकु गुलदस्ते जीअं सॼी सिंध सॼो पाकिस्तान सॼी दुनिया सकाफ़ती रंगनि सां रंगिजी उथी आहे। SPO समाजी तंज़ीम आहे ऐं समाजी तंज़ीम जे तरफ़ां हीअ जेका अॼोकी असांजी सिंध कचहरी ॾिठी वई आहे सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां असां सां गॾु SPO जा दोस्त ऐं SPO जो रीजनल इंचार्ज आहे असां सां प्रभु सत्यानी साहिबु, उहो मौजूदु आहे। परवेज़ बांभण साहिबु आहे, मारवी अवान आहे, अमजद बलोच, काशिफ सिद्दीकी साहिबु समेत ॿिया केतिरा ई असांजा मुख़्तलिफ़ दोस्त गॾु आहिनि। असांजा सुघड़ मौजूदु आहिनि। सावण ग्रुप असां सां गॾु आहे। सावण बि सिंध जो न पर पाकिस्तान जो मशहूरु ग्रुप आहे ऐं तमामु हिन थोरे टाइम में वॾो नालो कमायो। अॼु हिनखे बि ॿुधंदासीं, सुघड़नि खे ॿुधंदासीं। सिंध जी जेका रवायत आहे, रीतूं रस्मूं आहिनि, सकाफ़त आहे। अॼु असांजूं अदड़ियूं भेनरूं ऐं जेके असांजा दोस्त आया आहिनि अजरक पाए, पटका पाए, सिंधी टोपियूं पाए, जेको हीउ क़ौमी ईद जो ॾिहाड़ो आहे उन में अॼु असां सेलिब्रेट करे रहिया आहियूं। हैदराबाद में मौजूदु आहियूं। हैदराबाद में SPO जेका समाजी तंज़ीम आहे उन सां गॾु आहियूं। असांजी कचहरी जी जेका शुरूआति थींदी आहे उहा आजाणे खां थींदी आहे ऐं प्रभु साहिबु आजाणो वरी असां सुघड़नि खां ॾियारींदा आहियूं। सुघड़नि जो जेको पंहिंजे हुन सुघड़ाइप वारी ॿोलीअ में आजाणो हूंदो आहे, तव्हां बि ॾिजो पंहिंजी संगत खे आजाणो, पर अवल जेको आजाणो आहे सुघड़नि खां ॿुधूं ऐं उहे पंहिंजे सुघड़ाइप जे सुहिणे आवाज़ में पंहिंजे आयल महिमाननि खे भलीकार कंदा। असांजा अकबर वेठो आहे, चांडियो अकबर आजाणो ॾिबा संगत खे। असांजी ख़ुशी जो ॾिहाड़ो आहे पर ईद खां वधीक असांखे जेको आहे सो ख़ुशी थी आहे। सॼी हीअ संगत, ही दोस्त, ही अदड़ियूं न्याणियूं सिंगारजी अचे वेठियूं आहिनि। माशाअल्लाह आहे असांजे ईद खां बि वधीक जेको आहे सो अॼु मज़ो पियो अचे। हाणे इन दोस्तनि अचण वारनि खे खीकार जा अर्ज़ कंदासीं पंहिंजी शाइरी जे हिसाब सां। अर्ज़ु थियो त भली आयो भला पहिरीं चवां जियो तव्हांखे जवान, मुंहं बि अव्हां जे मिलण लाइ हुयुसि मां हैरान, लखे थोरा मूं ते कयव किरोड़ अहसान, अची मूं मिसकीन वटि मिठा थियो महिमान, चांडिया अकबर थिया कुर्बान जो आयो असांजे अंगण ते। भली आयो भला पहिरीं एहसान इलाही करे, मुंहं बि अव्हां जे मिलण लाइ पियो हुब में हींअरो डरे, सीनो मिलायो सीने सां त पायां भाकुर भरे, वेहो मुंहिंजे वेझो थी त दिलड़ी मुंहिंजी ठरे, चांडिया अकबर चोरे त सिकूं लाहियां सालनि जूं। भली आयो भला पहिरीं करे वॾा कुर्ब, मिठा तव्हां सां मिलण जी हुयमि ॾाढी हुब, अजीब मुंहिंजे अंगण ते अॼु आंदो तव्हांखे रब, कयां ख़ैरातूं ख़ुशीअ मां ही माल मिल्कियत सभु, सूर लही विया सालनि जा जो मिलियो अचे मुहब, साम्हूं वेहो त सिका लाहियां सूरत जा साहिब, थिया पूरा दिलि जा मतिलब, चांडियो उदासी अकबर चयो। वाह उदासी अकबर, वाह 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 प्रभु साईं। ॿुधो आजाणो सुघड़नि जो ऐं सुहिणे लफ़्ज़नि सां सुहिणे आवाज़ शाइरी जे अंदाज़ में। तव्हां थोरो असांखे SPO जो तारुफ़ करायो त SPO जेका तव्हांजी समाजी तंज़ीम आहे उहा छा आहे ऐं कल्चर जे हवाले सां अॼु जीअं अहिड़े क़िस्म जी गॾिजानी थी आहे उनजो छा मक़सदु आहे? ज़फ़र साईं वॾी वॾी महिरबानी। हीउ जेको अॼु जो जेको प्रोग्राम असां रखियो आहे इहो जेको SPO ऐं सिंध TV जे तावन सां आहे ऐं SPO जेका आहे पूरे पाकिस्तान में जेका कमु करे पियो मुख़्तलिफ़ ज़िलनि में, जंहिंमें कल्चर टूरिज़म ऐं उनजी जेका प्रमोशन जे लाइ कमु करे पियो। असां सिंध में बि तव्हांखे ख़बर आहे त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। सिंध जी जेका सकाफ़ती तहज़ीब जेका आहे तमामु 8000 साल पुराणी आहे, मोइनी दड़े जी आहे ऐं असां सिंध में बि कमु कयूं पिया। सिंध में जेका सिंध जी ख़ूबसूरती इहा आहे त सिंध में मुख़्तलिफ़ मज़हबनि जा माण्हू रहनि था, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा माण्हू रहनि था। सिंध जो पंहिंजी सकाफ़त में अजरक टोपी सभु असांजो जेका आहे माना हिकिड़ो तव्हां ॾिसंदो त न सिर्फ़ु सिंध में पर दुनिया सॼी में मल्हायो वञे थो। अॼु बि असां हिन जो जेका सिलसिले जी इहा कड़ी आहे त हिन में असां कोशिशि कई आहे त हीउ जेको प्रोग्राम रखियो आहे इन में न सिर्फ़ु उहो ई जेको रवायती प्रोग्राम पर अॼु जे प्रोग्राम में सुगड़ बि शामिलु आहिनि, अॼु जे प्रोग्राम में समाजी वर्कर बि शामिलु आहिनि, अॼु जे प्रोग्राम में अदीब बि शामिलु आहिनि, पर हुन सां गॾोगॾु हिन समाज में जेके कमु कंदड़ उहे तबिका जेके आहिनि असां हुननि खे बि अॼु हिन में शामिलु कयो आहे। जंहिंमें सैनिटरी वर्कर्स दोस्त असांजा जेके हिन प्रोग्राम में वेठा आहिनि, जेके धरती जी सफ़ाई कनि था,
ऐं उन सां गॾोगॾु जेके असांजी ट्रांसजेंडर कम्यूनिटी जेका आहे उहो सही। अॼु असां सां गॾु हिन प्रोग्राम में मौजूदु आहे। उन सां गॾोगॾु जेके अक़लियती माण्हू जेके आहिनि असां सां गॾु जेके हिन जी ख़ूबसूरती सिंध जी आहे उहे असां सां गॾु जेके मुख़्तलिफ़ मज़ाहिबनि जा माण्हू जेके असां सां गॾु आहिनि, ॿार जेके आहिनि सोसाइटी जो हिसो आहिनि जिन जो वॾो कंट्रीब्यूशन आहे उहे बि अॼु असांजे प्रोग्राम में असां सां गॾु शामिल आहिनि। त असां कोशिशि कई आहे त जेके बि धुरियूं समाज में जेके ख़ूबसूरती जेका आहे उन सभिनी खे हिकिड़ी जॻह ते गॾु करे असां इहो ॾींहुं सेलिब्रेट कयूं। वाह वाह ज़बरदस्त, तव्हां SPO जो तारुफ़ करायो, तारी थी वञे प्रभु सत्यानी साहब जे लाइ, ऐं उन हवाले सां कल्चरली डे जेको अॼु सॼी दुनिया में मल्हायो पियो वञे। परवेज़ बांभन वेठल आहे। परवेज़ साईं, ही जेके इशू आहिनि सिंध सां ख़ासि तौर ते औरतुनि जे हवाले सां या नंढी उमिरि जूं शादियूं या जेके ॿियनि मसइलनि ते बि मजमूई तौर ते कीअं न। वॾी महिरबानी ज़फ़र साईं। तव्हां मुख़्तसरनि इहो अर्ज़ु कंदुसि त अॼोके हिन ॾींहं जे हवाले सां त ख़ासि तौर ते जेको सिंध में ईंदड़ जेके चैलेंजिस आहिनि उहे तव्हांजे हिन TV जे तवसल सां इहो ज़रूरु मां मैसेज कयां त जेके सिंध खे ईंदड़ जेके ख़ासि तौर ते जेके सिंध जी जेके वहदानी ते जेके इशूज़ थियनि था, जेके हाणे ॿेटनि ते हमला थियनि था, उहो अॼु मैसेज हिन प्रोग्राम में ज़रूरु वञे। त इहो जेको आहे सो इन सां असां हिन तव्हांजे प्रोग्राम सां हथचुरांद ख़तमु कई वञे। हथचुरांद ख़तमु कई वञे ऐं न त SPO जे इन प्लेटफॉर्म तां तव्हां त जेको सिंध जे जेके ते कब्ज़े हणी कोशिशि कई थी वञे। ऐं वरी बि मुबारकबाद पेश कयां थो सिंध TV खे ऐं SPO खे। हर रंग में गॾु आहियूं इंशाल्लाह। वॾी महिरबानी परवेज़ साहब। असां जेको आहे सो हिन ई हवाले सां हसीन मुसरत बि गॾु आहे, औरतुनि जे हवाले सां तमामु उन्हनि जी वॾी जदोजहद आहे। अॼु कीअं पिया ॾिसो ही सकाफ़त ऐं असां सां जेको ही कचहरियूं हूअं त ओताकुनि में मर्दनि जूं कचहरियूं थींदियूं आहिनि, पर अॼु असां सां औरतूं बि आहिनि, खदड़ा फ़क़ीर बि आहिनि ऐं सैनिटरी वर्कर बि असां सां मौजूदु आहिनि। इहो सभु कुझु SPO जे मार्फत ऐं SPO जे करे असांखे सभिनी खे मिलायो आहे। अॼोके हिन कचहरीअ खे कीअं था ॾिसो? ज़बरदस्त, पर ॾाढो सुठो कयो आहे। SPO जी तारीफ़ जे मुस्तहिक़ आहे अदा प्रभु ऐं सिंध TV वारनि गॾिजी जेका इहे महफ़िल मचाई आहे। ऐं सम्झां थी जीअं तव्हां चयो त कचहरियूं ओताकूं, त इहो कल्चर सिंध जो शऊर ई इज्तिमाही शऊर आहे न। असांजी गॾियल तहज़ीब सकाफ़त जेका असीं ॻाल्हि करियूं उन में किथे बि तफ़रीक़ न आहे मर्द औरत जी। चाहे तव्हां अदब ॾिसो, चाहे तव्हां लोक अदब ॾिसो, या असांजी जेके बि रस्मूं रीतूं रवाज सकाफ़ती रंग असांजा आहिनि गॾियल हुजणु, जेके फ़र्क़ु समाज फ़र्क़ु ज़रूरु रखियो आहे, पर अॼु ॾिहाड़े जे करे सॼी सिंध हिकु रंग में रंगजी थी वञे। बिल्कुलु। ऐं आउं सम्झां थी त हीउ अहिड़ो ॾींहुं आहे जंहिंमें को बि न मज़हबी फ़र्क़ु आहे, न रंग जो, न नस्ल जो, न ॿोलीअ जो, सभु गॾिजी था मल्हाइनि। उहे जेके सिंधी ॿोली ॻाल्हाइनि था, उहे जेके सिंध धरतीअ खे पंहिंजो सम्झनि था, उन्हनि जे लाइ हीउ ॾींहुं साॻियो मुक़दस आहे, साॻियो इज़त वारो ऐं ख़ुशीअ वारो, जेको असांखे ॻंढण जो पैगाम थो ॾिए। जंहिंमें असीं सभु हिते हिकिड़ी कचहरीअ में गॾु वेठा आहियूं त सॼी सिंध जा माण्हू गॾु आहियूं, त उन में को फ़र्क़ु महसूसु कोन्हे। हिते कंहिंखे कंहिंखां का तकलीफ़ कान्हे। हिकिड़ी मोहबत जो पैगाम आहे जेको सिंध धरतीअ लाइ चयो वेंदो आहे त अमन जी धरती आहे। मोहबत जो पैगाम जेको सिंध जो आहे सो दिहाड़े में असांखे नज़र अचे थो। बाक़ी उहा सिंध आहे जंहिंमें ॾिठो वञे त औरतुनि ते तमामु घणे तशदुद जा वाक़िया बि थियनि था। उहो असांजे लाइ ज़रूरु आहे त इहो ई अमन जो पैगाम जे करे मर्द इहो सम्झनि त भई औरत ते तशदुद या औरत ते हथु खणणु उहो केॾो वॾो ॾोह आहे। त उहा सिंध अमड़, जंहिंजी अमड़ औरत बि त उन सिंध जी अमड़ आहे न, पोइ उनखे छो थो मारियो वञे या उन ते तशदुद छो? उनखे बि हिन धरतीअ ते उअं ई नचण ॻाइण जो हक़ु आहे जेतिरो मर्दनि खे हक़ु आहे। वॾी त हिन महिरबानी। ॾींहं जे हवाले सां मुंहिंजो इहो ई पैगाम आहे त अमन जी धरतीअ खे अमन वारो ई बनायो। अॼु असांजो क़ौमी ईद जो ॾींहुं आहे सभिनी जो, ऐं ॾिसो था पाण जेके हिन वक़्तु सॼी दुनिया जे अंदरि असांखे बि ॾिसी रहंदा हूंदा, असांखे बि हिन सिंध TV जे स्क्रीन ते, त जेके बि चहिरा आहिनि मुर्क भरिया चहिरा ऐं बाक़ाइदो उन्हनि जी हिकिड़ी कुदरती जेका वसफ़ आहे एॾी सुहिणी ठहियल आहे। हुअईं बि सिंधी माण्हूअ जी वरी अजरक टोपियूं ऐं जेके असांजो अदड़ियूं भेनरूं जेके पंहिंजा कल्चरली कपिड़ा ड्रेसियूं पाया आहिनि उन्हनि जो त वरी अंदाज़ ई न आहे। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं ऐं प्रोग्राम जो सिलसिलो अॻिते जारी बि रहंदो। असांजा चंग नवाज़ बि मौजूदु आहे, सुघड़ बि मौजूदु आहिनि ऐं ॿियूं अदड़ियूं बि मौजूदु आहिनि। अॼु असां सां पंहिंजो हसीन मुसरत बि मौजूदु आहे। इन सां बि कचहरी थींदी सभिनी सां। वरी हिकिड़ी नंढड़ी वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था। तेसिताईं असां सां गॾु रहिजो।
नाज़रीन भलीकार सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद में मौजूदु आहियूं ऐं हैदराबाद में SPO जे ताउन सां ही कचहरी प्रभु सत्यानी असां सां गॾु आहे। SPO जा दोस्त अदड़ियूं भेनरूं ऐं सैनिटरी वर्कर बि असां सां मौजूदु आहिनि। इहा बि असांजी ख़ुशनसीबी आहे त हिन कचहरी में सैनिटरी वर्कर जेके तव्हां असां पाण खे हरू भरू बि हिकिड़ो साफ़ु सुथिरो रखण जे लाइ कोशिशि कंदा आहियूं त गंदगी खां परे रहूं, पर तव्हांखे साफ़ु करण जे लाइ पाण खे पंहिंजे बुत खे पंहिंजे जिस्म खे गंदो कनि था, पर तव्हांखे साफ़ु सुथिरो रखनि था। हिकिड़ी सैनिटरी वर्करनि जे लाइ ताड़ी थी वञे। ऐं जेके असांजा साथी जेके ट्रांसजेंडर कम्युनिटी मां आया आहिनि उहे हमेशह असांजे ख़ुशियुनि में शामिलु हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ बि हिकिड़ी ताड़ी। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं कचहरी सिलसिले खे अॻिते वधायूं। संगत सां कचहरी कबी असांजा अमजद बि वेठो आहे। अमजद जो हूअं त तालुक पंहिंजी ड्यूटी त हिते अथसि सखर में थो करे ऐं हैदराबाद में, पर असल में मुल्तानी आहे। मुल्तानी बि सिंध माना सम्झो त सिंध जो इलाइक़ो आहे ऐं हीअ बि सिंध दोस्त रहिया आहिनि। हिननि जो बि किरदारु रहियो आहे पंहिंजे हक़नि जे हवाले सां पंहिंजी ॿोली बचाइण लाइ। जीअं सिंध में हिकिड़ो जदोजहद आहे क़ौमी ॿोली ऐं अजरक टोपी, हिननि जी बि पंहिंजी सकाफ़त आहे, कल्चर आहे। हिन सां बि ॻाल्हाईंदासीं। पर हेॾे सुख आहे बि चांडियो आहे बि उतरादी मंदली उतरादी साईं। अॼु हे ख़ुशी जो ॾिहाड़ो आहे जी। इन ते जीअं असांजे दोस्त भलीकार अचई सभिनी हिन दोस्तनि खे बिस्मिल्लाह। दिलि चवंदी आहे जॾहिं न अहिड़ा प्री प्यारा दोस्त महबूब माण्हू अची वञनि त पोइ उन्हनि खां वरी उथण जी हिते दिलि बि न कढंदी। वाह वाह, हा बिल्कुलु। त इन ते उस्ताद बुखारी चयो जॾहिं अहिड़ा प्री प्यारा दोस्त महबूब माण्हू उतां किथे अची वञनि, कचहरी में अची वञनि, त उस्ताद बुखारी चयो त हाणे उहो जॾहिं वञनि पिया त उन्हनि खे झले पियो। हा वो चए त तकड़ा आए तकड़ा वेंदे के दम दिल भर टिको, दम दम नाल गुज़र गया जानी, चार पहर त टिको, चूं पहरा विच चाह न ढापे, जुमा छंछर आचर टिको, हफ्ते महीने यहाँ न भरेसन, साल सरासर टिको, पर साल भी सोना सिक न लसी, जेतर जीवा तेतर टिको। ओ मर भी वञा उस्ताद बुखारी, ताई मशर टिको, ताई मशर टिको। वाह साईं वाह, वाह रे मदली वाह। साईं जॾहिं हिते मोकिलाए हलण लॻो, जी। पहिरीं प्यारा दोस्त मोकिलाए हलण लॻो त हिते तालबुल मौला दाह कई। वाह वाह। चई त थी क़यामत तॾहिं जॾहिं ॾिनी पुठ पिरनि, हुजत न हली हथनि जी, हुते पुॼणु छॾियो पेरनि, ज़ोर न हलियो ज़बां जो, चुरणु छॾियो चपनि, हिॾकिन वॾा हीला कया, लोॾ कई लुड़कनि, वाई बिल्कुलु बंदि थी, पोइ सॾ कया सुॾकनि, तालब मौला तलब मां थे मेड़ कई मिंथुनि, साईं आख़िर उछंगारुनि वरी वरायसि वाट तां। वाह वाह, वाह साईं वाह। साईं जॾहिं उहो पहिरीं प्यारो दोस्त महबूब माण्हू मोटी आया ऐं अचे वेठा कचहरी में, कचहरी सात थी वई, हेॾो सारो तालबुल मौला जॾहिं उछुंगारूं ॾिनियूं तॾहिं मोटी आयो आहे। वाह वाह। त हिते अर्ज़ु थियो त असांजो हेॾो सुखुड़ ॿियो वेठो उस्ताद लुकमान खोखर, उन खां पुछा कयूं त साथ लॻो पियो आहे कचहरी में, छा थो चवे तूं? चई मां थो चवां त या थियो त हिकु मिंट आहे, हिकु मिंट वेंदे हिकु मिंट मिठल, पिछे ॿोल त ॿहो, मतां वल न मिलूं, मतां वल न खिलूं, वल यार हुण कुझु पहर त वहो, ए दम कॾहिं बेदम थी सई, हिकु दम सनम साॾी सार त लहो, मुख यार न मट, रुख यार न मट, लुकमान न लुट, कर पा सजण, ईअं ॻाह न ॻाह, कर करम सजण, दिलि नरम सजण, रख भरम सजण, कर प्यार मुठल, हुण ठाह त ठो, कुझु गुज़र गया, कुझु गुज़र वेसी, कुझु गुज़रण ॾे, ओ साईं कुझु असांजी बि त सहो। वाह मदली वाह, वाह वाह, वाह वाह ज़बरदस्त। अॻिते बि अञा ॿुधंदासीं, संगत बि इलाही आहे। काशिफ सिद्दीकी सां थोरो इन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कयूं। महिरबानी ज़फ़र साईं। मां हिकिड़े नंढे ॿिनि लाइनुनि सां पंहिंजी शुरूआति कंदुसि त तूं बि मिटी मां बि मिटी, तूं बि मिटी मां बि मिटी, मिटीअ जो मान वॾो आहे, मज़हबनि खां इंसानु वॾो आहे। वाह वाह। सो पाण ही क़ौमी ॾिहाड़ा जॾहिं मल्हायूं था त असांखे सिंध जी सकाफ़तूं यादि अचनि थियूं ऐं उते उताकूं यादि अचनि थियूं। ऐं उताक जिते समाजी हवाले सां हिकिड़ो अहिड़ो पॉइंट हुयो जिते मसइलनि जा हल निकिरंदा हुया, जेको ईंदड़ नओं नसल आहे उन्हनि जी तरबियत थींदी हुई। हिकिड़ो त स्कूलनि में तरबियतूं थियनि थियूं, पर ॿियो इहो उताकूं बि इंस्टीट्यूशन्स हूंदा हुआ, जेके फैमिली इंस्टीट्यूशन्स, जिते ॿार ॾिसंदा हुया त असांजा वॾड़ा कीअं ॻाल्हाइनि था, कीअं उथनि वेहनि था, उते उहा तरबियत मिलंदी।
असांजा मारवी ऐवान बि वेठी आहे ऐं उनजो बि औरतुनि जे हवाले सां कमु थियल आहे। दी मारवी छा पिया ॾिसो हीउ जेको असांजो सकाफ़ती ॾिहाड़ आहे ऐं हीअ जेके रलियूं, हीअ अजरक, हीअ जेको कचहरियूं कीअं पिया ॾिसो इन्हनि खे, हिन में SPO जे कम जे हवाले सां बि थोरो असांखे ॿुधायो। अॼु सभिनी खां पहिरीं त SPO के, सिंध TV के, हिते वेठल औरतुनि मर्दनि के, ट्रांसजेंडर्स के, सैनिटरी वर्कर्स के सभिनी खे तमामु घणियूं मुबारकूं अॼु जे ॾिहाड़े जूं। अॼु असां सभु हिते गॾिजी वेठा आहियूं। मां काशिफ़ जी ॻाल्हि खे बि अॻिते कंदमि। हिते नंढड़ा ॿारड़ा असां सां वेठा आहिनि ऐं जॾहिं बि असां सकाफ़ती ॾींहुं पंहिंजो मल्हाईंदा आहियूं त असांजे मथां हिकिड़ी ज़िमेदारी हूंदी आहे कि असांखे पंहिंजी ईंदड़ नसलुनि खे मैसेज ॾियणो आहे जेकी असांजी सकाफ़त आहे, उन जा रंग आहिनि, असांजी ज़बान आहे, असांजा तौर तरीक़ा आहिनि, इहे इन्हनि महफ़िलुनि जे ज़रिए असां पंहिंजे ॿारनि खे सेखारींदा आहियूं ताकी हो अॻियां खणी इन ज़िमेदारी खे पंहिंजी अॻियां ईंदड़ नसलुनि ताईं पुॼाइनि। त उहे उन सिलसिले जी अॼु हिकिड़ी कड़ी लॻे थी जेकी अॼु SPO हिते असां सभिनी खे घुराए करे सिंध TV जे तवसुल सां हिन खे असां अॻियां वधाए रहिया आहियूं। नौजवान औरत ते ॻाल्हाइणु चाहींदमि क्योंकि मां कमु करे रही आहियां, जीअं त अदा ज़फ़र चयो, काफ़ी माण्हू हिते सुञाणींदा बि हूंदा, ऐं थोरो मूंखे लॻंदो आहे चैलेंजिंग कमु करे रही आहियां जेको त असांजे मुआशिरे में औरतुनि जे लाइ ई हिकिड़ी नौजवान औरत उथी बीह रहे ऐं चए कि तशद्दुद न कयो, चए कि हरासमेंट न कयो, स्कूलनि में, कॉलेजनि में, कम्यूनिटीज़ में या SPO ऐं ॿियनि ऑर्गेनाइज़ेशन सां माण्हुनि सां ॻाल्हाइण, ट्रेनिंगूं कराइण ऐं उन्हनि खे ॿुधाइण कि इहो केतिरो ग़लति आहे, इन जी छा सज़ाऊं आहिनि, असांजे मुआशिरे खे कहिड़े तौर हुजणु खपे। त उन नौजवान औरत जे लाइ वॾा मसइला आहिनि। त असां सभिनी खे, असां कंहिं बि मज़हब का ताल्लुक़ था रखूं, कंहिं बि ज़बान का ताल्लुक़ था रखूं, असांखे पंहिंजी नौजवान औरत खे मज़बूत करिणो आहे, उन जो साथ ॾियणो आहे, उन सां गॾु बीहणो आहे ऐं सही खे सही चवण जी असांजे अंदरि ताक़त हुजे। त मां इहो ई चाहींदमि कि अॼु जेके बि माण्हू असांखे स्क्रीन जे हुन पासे खां ॿुधी रहिया आहिनि या असां सां गॾु वेही ॿुधी रहिया आहिनि, नौजवान जेके बि औरतूं आहिनि, जेके असांजा नौजवान मर्द आहिनि, छोकिरा छोकिरियूं आहिनि, उन्हनि जो साथ ॾियो। यूथ हर मुल्क जी, नौजवान हर मुल्क जी रीढ़ जी हड्डी हूंदा आहिनि। अगरि असां उन जी अहमियत सम्झंदासीं, असां तॾहिं ई मुल्क खे मज़बूत करे सघूं था। असां अगरि चवंदासीं हे त ॿार आहिनि, इन्हनि खे कहिड़ी ख़बर, इन्हनि अञा दुनिया थोरी ॾिठी आहे, पोइ असां अॻियां न वधी सघंदासीं। त अॼु बसि नौजवाननि जी आवाज़ ठहणु चाहींदमि ऐं चाहींदमि कि नौजवाननि खे मज़बूत कयो ताकी असांजो सिंध, असांजो मुल्क पाकिस्तान सॼी दुनिया में अॻियां वधी सघे। वॾी महिरबानी मारवी अवराण। मौसीक़ी जॾहिं हलूं, सावण फ़क़ीर वेठो आहे, सावण जो ग्रुप सॼो। सावण साईं छा था ॿुधायो संगत खे? साईं अॼु ईद जो ॾिहाड़ो आहे। वाह वाह, हा, उन जो कलाम ईद जे ॾिहाड़े ते ॿ लफ़्ज़ ॿुधा के अवल पंहिंजा ईद जे ॾिहाड़े ते तव्हां फनकार कीअं पिया ॾिसो पंहिंजे? अहिड़ी ख़ुशी आहे ऐं जेको असांजो सकाफ़ती ॾिहाड़ो आहे या सकाफ़ती, त असांजा बच्चा ॿार जेके आहिनि उहे बि मसरूफ़ हूंदा आहिनि तयारियुनि में, त असीं तयारियूं करियूं ऐं अजरक टोपी ड्रेस अचे पियो, उन्हनि खे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। असांखे वधीक ख़ुशी आहे। असां इहे गीत ॻाए करे ऐं पंहिंजी सिंध अमर खे पैगाम पहुचाइणु चाहियूं था। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हा हा, सजो सिंधू जो तर मौज मेहरान खा, मौज मेहरान खा, मौज मेहरान खा, खीर करताई रंग मुझी सिंधड़िया जा रंग, मुझी सिंधड़िया जा रंग, मुझी सिंधड़िया जा रंग, मुझी सिंधड़िया जा रंग। मौज मेहरान खा, मौज मेहरान खा, मौज मेहरान खा, खीर करताई रंग मुझी सिंधड़िया जा रंग, मुझी सिंधड़िया जा रंग, मुझी सिंधड़िया जा रंग, मुझी सिंधड़िया जा रंग।
जो हणे जीत झुमरियूं हुजन थो जमालो वणे खेड़ी करो सिंध ते कर धनी बाज जो कोड़ो शहर जा पेचरा शहर जा पेचरा शहर जा पेचरा क्या लगे लंग मुझी ज़बरदस्त ताड़ी थी वञे भरपूर ऐं सावण फ़क़ीर त हूअं ई बि मशहूरु आहे हिन जो गुरू जेको आहे सॼे पाकिस्तान ते बाक़ाइदे ऐं ॿाहिरनि मुल्कनि में बि हिनखे घुराइण जूं ॿ टे दफ़ा ऑफरूं बि थियूं आहिनि ऐं बहरहाल हिन वक़्तु सिंध जे जेके गीतनि में हिन जो नालो आहे क़ौमी फ़नकार लोक अदब सां तालुक़ ऐं लोक फ़नकार ज़बरदस्त सावण प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे पर नंढड़ी वठूं था साही ऐं साही खां पोइ वरी अचे मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। नाज़रीन भलीकार सिंध कचहरी जो सिलसिलो ऐं सिंध कचहरी जे सिलसिले हैदराबाद हवाउनि वारे शहर में मौजूदु आहियूं। हवाउनि जो शहर वरी SPO सां गॾु SPO जा दोस्त ख़ूबसूरत पटको ॿधे असां सां जेको हिते वेठल आहे प्रभु सत्याणी रीजनल इंचार्ज आहे हैदराबाद जो। उन खां अलावा अमजद बलोच समेत ॿी सॼी संगत जेका वेठी आहे उन्हनि खे मां सम्झां थो मज़ो त अचणु घुरिजे। अॼु क़ौमी ईद जो ॾिहाड़ो आहे। क़ौमी ईद ते वरी अहिड़ा सुहिणा फ़नकार वरी सुहिणा सुघड़ असां सां पटका ॿधी वेठा आहिनि। वाह वाह थी वई साईं। ऐं जेका हीउ जेको SPO जो जेको मक़सदु आहे अॼु गॾु थियण जो त दुनिया जे अंदरि जिन माण्हुनि खे
नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे, जिन खे पाण खां घटि सम्झियो वेंदो आहे, उनखे बराबरी जे बुनियादनि ते आणण बि हिकिड़ो वॾो जेको आहे सो कारीगरी आहे। ऐं SPO इन्हनि शयुनि खे मथे खणी आई आहे। जीअं सैनेटरी वर्कर आहिनि, सैनेटरी वर्करनि खां आम माण्हू असां पाण खे जेको हरू भरू साफ़ु सुथिरो सम्झंदा आहियूं, उन खां नफ़रत कंदा आहियूं, पर उन सां नफ़रत न छो त हू पाण खे ख़राबु करे पाण गंदगी में वञी असांखे साफ़ु था रखनि, उन्हनि सां असांखे मोहबत करणु घुरिजे। ॿियो असां सां खदड़ा फ़क़ीर जेके आहिनि, खदड़नि फ़क़ीरनि सां बि असांजो जेको रवैयो हूंदो आहे, असांजो जेको इहे सोसाइटी आहे पाण खे उत्तम सम्झंदी आहे ऐं खदड़नि फ़क़ीरनि खे नीच ऐं हेठि सम्झंदी आहे, उनखे बि SPO पंहिंजे लेवल में आंदो आहे। SPO पंहिंजे मक़सदनि में ऐं जेको हिन प्रोग्राम जे ज़रिए हुननि हिकिड़ो ॾिनो आहे, मशीन ॾिनो आहे त हीअ बि असां जहिड़ा इंसान आहिनि, हिननि सां बि असां कुल्हो कुल्हे में वेही ऐं कुल्हो कुल्हे में मिलाए पाण सां ॻाल्हाए सघूं था, पाण सां गॾु विहारे सघूं था, पाण सां गॾु घुमाए सघूं था। असां सां खदड़ा फ़क़ीर बि मौजूदु आहिनि, सैनेटरी वर्करनि सां तालुक़ु रखंदड़ हितां जा उहे बि मौजूदु आहिनि। इन्हनि सां बि कचहरी थियणु घुरिजे। हिन कचहरी जो फ़ाइदो वठंदे ऐं असां सां मदिया नाले पंहिंजो खदड़ो फ़क़ीर आहे, उन सां कचहरी कंदासीं। ऐं हिन सकाफ़त जे हवाले सां मदिया, ये आज हम कौमी ईद का दिन है, सिंध के सकाफ़त का दिन है और पूरी सिंधी कौम जहाँ पे भी है पूरे मुल्क में, पूरी दुनिया में अपना ये जो ईद का दिन मना रही है। आप कैसे इस दिन को समझ रही हैं सकाफ़त के हवाले से? पहले तो मैं आप सब लोगों को इस दिन की, इस कल्चर डे की मुबारकबाद दूंगी। और जैसे कि आप लोग बनाते हैं, हम लोग भी इसी तरीके से इस कल्चर डे को बनाते हैं। हमारी कुछ कम्युनिटी के लोग हैं, हम लोग मिलकर, परसों भी हम लोगों ने 2 दिन पहले भी हमने ये इवेंट बनाया है। और जिस तरह से और लोग सिंध में रहते हैं, हम लोग भी सिंध में ही रहने वाले हैं। उर्दू में बोलती हूँ पर मैं भी सिंधी हूँ, वाह वाह, तारीफ ही वजह से साथ में बिल्कुल बराबर हूँ। और जैसे कि आप लोगों ने हमें बराबरी का दर्जा दिया, आप लोगों का बहुत बहुत शुक्रगुजार है। बड़ी महिरबानी मदिया। सैनेटरी वर्कर साईं असां सां वेठो आहे साहिल खे बि ॿुधऊं। साहिल, आज हमारा ये जो कौमी ईद का दिन है, सकाफती दिन जो मना रही है पूरी सिंध में, सिंधी कौम और पूरी दुनिया में, बल्कि कैसे देख रहे हैं? आप भी सेलिब्रेट कर रहे हैं? माशाल्लाह, बहुत अच्छा लग रहा है। और सिंध के रहने वाले हैं तो अच्छा लगेगा नहीं, सिंध का ये बहुत बड़ा दिन है जो हम मना रहे हैं। और ये सिंधी कल्चर है और ये मनाना भी चाहिए, ये ईद से भी बढ़ के माशाल्लाह बहुत अच्छा लग रहा है। आप सैनेटरी वर्कर हैं और जो आपका काम है, उस काम के हवाले से जब आप काम पे होते हैं तो क्या समझते हैं, क्या फील करते हैं? जो अड़ोस पड़ोस में लोग आते जाते हैं, आपको देखते हैं और आपसे बचाते हैं वो अपने आप को कि इससे थोड़ा दूर रहूं, हाँ, क्या महसूस करते हैं? बल्दिया में HMC में इंचार्ज हूँ। अच्छा, UC इंचार्ज हूँ। मेरे पास 11 आदमी काम करते हैं और देखते हैं लोग जैसे कि घर में कोई पानी नहीं देता उनको, बाद में मैं बोलता हूँ यार इनको बोतल ला के दो, पानी पीना है ना, चाय पीनी है, कोई चीज़ ला के दो। लोग इतनी नफरत की नज़र से देखते हैं कि कोई चीज़ ला के नहीं देता। ये मामला बहुत चलते हैं, ये तो हैं, लेकिन काफ़ी लोग हैं जो नहीं भी करते। और SPO ने आपको ऊपर लाया है? और SPO माशाल्लाह, SPO ने तो फिर बताया सबको कि इनके साथ भी मोहब्बत चलनी चाहिए और ये सुपर हीरो हैं। हमारी मैडम पुष्पा है, प्रभु सर हैं, दूसरे सारे अफसरान हैं हमारे, तो उन्होंने बहुत मतलब इनको अच्छा ओहदा दिया है और अच्छा मुकाम पे लाए हैं, दुनिया को बताया है कि इनके साथ मोहब्बत होनी चाहिए। बड़ी मेहरबानी साहिल, ज़बरदस्त। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था ऐं पंहिंजो सावण खे बि ॿुधंदासीं, पर हिकिड़ो असांजो चंग नवाज़ आहे, चंग जो जेको वरी वॼाइण, हिन जी चंग जी जेका महिनत आहे। साईं, तव्हांजी कचहरी में अची ॾाढी ख़ुशी थी आहे। अॼु सिंध ॾियारो आहे, इन में तव्हांखे धुन ॿुधायूं था इंशाअल्लाह। हाँ,
वॾी महिरबानी चंग नवाज़ ऐं बहितरीनु धुन ॿुधाई असांखे जेको आहे सो याकूब जागीरानी बि साईं वॾो सुघड़ आहे ऐं आयो आहे असांजे हिन कचहरीअ में उनखे बि थोरो ॿुधूं पोइ वरी हेॾे संगत सावण फ़क़ीर ॾे बि ॿियो उमरकोट मां राजा भाई आयो आहे राजबाई ऐं वासूमल तंबूरो सुठो वॼाईंदो आहे। वाशूमल उमरकोट खां आयो आहे। असांजा ॿिया साथी सखर खां मिठीअ खां सांगड़ खां उमरकोट खां जेके आया आहिनि इन्हनि खे भलीकार चऊं था अॼु वारे सकाफ़ती ॾियारे में। ऐं असां चाहींदासीं त वाशूमल खे बि तंबूरो असां जेका वॼाईंदो ऐं ॿुधंदासीं। वाह वाह ज़बरदस्त। याकूब साईं छा था ॿुधायो? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु साईं हे वॾा रंग लॻा पिया आहिनि। हाओ अॼु हिननि रिलनि जी बि ॻाल्हि थींदी साईं। हा वाह वाह। छो जो सकाफ़त में रिली बि असांजी सकाफ़त में आहे। मां शहर में अर्ज़ु कयो हिननि जा साईं क़िस्म बि हूंदा त केतिरा क़िस्म आहिनि ऐं हिन हुनर खे ठाहिण वारा केरु आहिनि उन्हनि जी ॻाल्हि बि हूंदी। वाह वाह। अर्ज़ु थियो त सारायां सुबहान खे जो मालिक आहे मुल्कनि में हादी हिदायत लाया मुको महबूबनि घणे करियां ॻाल्हड़ी ॿ गुण पिया त ॿुधनि सुघड़ औरतूं सिंध में अञा बि आहिनि जो हथ जे हुनुर सां हीअ कार किरत कनि। 5 क़िस्म रिलनि जा से चूंड थियूं चवनि। पहिरियों सादी रिली सिंध में असील पिया ओढनि। ॿियो टुकनि वारी रिली खे वेही ठाहू को ठाहिनि। टियों दबकनि वारी रिली खे रंगी रंगलियनि। चौथों झूमर वारी खे हे साड़ियूं गाड़ियूं पटियूं लीकर लॻाइनि। 5 टुक वारी रिली अचे घणो कमु घोटनि। वाह जी वाह वाह वाह। तंहिंखे शीशा शौक़ मां वेही हथनि साण हणनि पोइ पंहिंजे परदेसी प्यारनि ॾे तोहफ़े तौर ॾियनि। रिलीसूं सकाफ़त जी चयो सचो साल खनि। दुकानदार बि दिलि सां था वञी से वठनि। वठी नाणो तन खां पोइ अदियूं ईदूं कनि। तनखे ॾे झझो जागीराणी चवे खिली ख़ुशि थियनि। मालिक पंहिंजे मेहरुनि साण कजान यकावड़ याकूब। वाह याकूब वाह वाह साईं वाह ज़बरदस्त। वरी हाणे थोरो हेॾे हलूं सावण बि वेठो आहे ॿुधूं वरी संगत खे जेके ॿाहिरां आया आहिनि उनखे बि ॿुधंदासीं। सावण साईं छा था ॿुधायो? अॼु ईद जो ॾियारो आहे। सोणी धरती जा कलाम। वाह 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 बिस्मिल्लाह। सिंध समूरी सो सिंध समूरी सो सिंध सजी सुरहान सिंध भिटाई हो जी सिंध भिटाई सान मौज भरियो महरान अजरक टोपी पाए भली अजरक टोपी पाए भली पर सिंध जो नारो हण पेरिया जी जल जो नारो हण पेरिया अमर जो नारो हण पेरिया अजरक टोपी पाए भली अजरक टोपी पाए भली अजरक टोपी पाए अजरक टोपी पाए भली अजरक टोपी पाए भली पर सिंध जो नारो हण पेरिया जी जल जो नारो हण पेरिया अमर जो नारो हण पेरिया अजरक टोपी पाए भली अजरक टोपी
तुझो नालो जद तुझो वेस निरालो दुनिया में तुझो नालो दुनिया में तुझो नालो आही सिंधी हक हलाए भली आई सिंधी हक हलाए भली पर सिंध सजो नारो चल जो नारो अमर जो नारो तू अजरक तो कोई पाए भली तू अजरक तो कोई पाए भली पर सिंध सजो नारो जी चल जो नारो अमर जो नारो दिली हीरन जेरी धरती कई जका माला माल है कमाला माल है दिली हीरन जेरी धरती कई जका माला माल है कमाला माल है गाड़ो चलतो तू बड़ी काय भली गाड़ो झंडो तू फड़काए भली पर सिंध सजो नारो जी चल जो नारो अमर जो नारो तू अजरक तो कोई पाए भली तू अजरक तो कोई पाए भली पर सिंध सजो नारो जी चल जो नारो अमर जो नारो आए बकुर बशीर मसिंदी आचो सिंदड़िया ते माना सिकया आचो सिंदड़िया ते माना सिकया आए बकुर बशीर मसिंदी आचो सिंदड़िया ते माना सिकया आचो सिंदड़िया ते माना सिकया बड़े शौक से सिंधी सजाए भली कदे शौक सा सिंधी सदाए भली बड़े शौक सा सिंधी सदाए भली पर सिंध सजो नारो जी चल जो नारो अमर जो नारो तू अजरक तो कोई पाए भली तू अजरक तो कोई पाए भली पर सिंध सजो नारो जी चल जो नारो अमर जो नारो जी चल जो नारो अमर जो नारो जी चल जो नारो अमर जो नारो वाह 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 साईं वाह ज़बरदस्त सावण फ़क़ीर महफ़िल खे मचाए छॾियो ऐं ईद जे अॼोके ॾींहं में 4 चंड लॻाए छॾिया ज़बरदस्त सावण नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त तेसिताईं सदाईं गॾु